वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास शुरू। इजलास में नए माली साल की बजट की मंजूरी ॾिनी वेंदी। मुलाज़िमनि जी पघारुनि में 10% ऐं पेंशन में 7% वाध जा इम्कान। हतमी मंजूरी वफ़ाक़ी काबीना ॾींदी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अल्हम्दुलिल्लाह बजट घणी मेहनत ऐं ख़ुलूस सां तैयार कई आहे। क़ौम जी भलाई खे अवलीन तरजीह ॾिनी वई आहे। बजट खां अॻु वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो नून लीग जे सदर नवाज़ शरीफ सां राब्तो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ नवाज़ शरीफ खे बजट बाबति मामलनि खां आगाह कयो। नवाज़ शरीफ जी बजट में अवाम खे वध खां वध रिलीफ ॾियण जी हिदायत। नए माली साल जे वफ़ाक़ी बजट अॼु क़ौमी असम्बली में पेश कई वेंदी। बजट दस्तावेज़ पार्लियामेंट हाउस पहुचाया विया। नए माली साल जी वफ़ाक़ी बजट 18,500 अरब रुपयनि जी मालियत जी हूंदी। कर्ज़नि ते व्याज अदा करण लाइ 7,824 अरब रुपयनि जी वॾी रक़म मुख़्तस। दिफ़ाई बजट लाइ 3,000 अरब रुपया रखिया वेंदा। नए माली साल जे वफ़ाक़ी बजट में 220 अरब रुपयनि जूं नयूं टैक्सिस लॻाई वेंदियूं। महांगाई जी शरह 8.2% ताईं महदूद रखण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िमनि जो सेक्रेटेरिएट चौक वेझो एहतजाज। पुलिस मुज़ाहिरीन खे पार्लियामेंट वञण खां रोके वरितो। मुलाज़िमनि ऐं पुलिस एहलकारनि जा हिक ॿिए खे धिका। पुलिस मुज़ाहिरीन खे पोइ ते धिके छॾियो। मुलाज़िमनि पारां पघारुनि में वाध लाइ नारेबाज़ी। नून लीग MQM जे बल्दियाती बिल जी मुकमल हिमायत करे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी के बिल ते ख़दशा आहिनि। नून लीग ऐं MQM गॾिजी पीपल्स पार्टी सां बल्दियाती बिल जे हवाले सां ॻाल्हियूं कंदियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जे MQM वफ़्द खे ख़ातिरी। MQM वफ़्द डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻवानी में वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। बजट तजवीज़ूं, बल्दियाती हुकूमतुनि जी तजवीज़ कयल आइनी तरमीमी बिल ऐं सिंध में गवर्नरशिप जे मामले ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ज़रियनि मूजिबि वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ कराची लाइ 20 अरब ऐं हैदराबाद लाइ 5 अरब रुपयनि जे तरक़ियाती पैकेज जी ख़ातिरी कराए छॾी। MQM जे वफ़्द चयो त सिंध में गवर्नरशिप MQM जो हक़ आहे। वज़ीर-ए-आज़म जवाबु ॾिनो त गवर्नरशिप जा मामला मुकमल थी चुका आहिनि। ईंदड़ वक़्त ते मामलनि खे ॾिसंदासीं। सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब में पाणी खोट बाबति इजलास दौरान ॼाम ख़ान शोरो ऐं शाज़िया मरी पारां इरसा चेयरमैन अमजद सईद सां ॾंद चक। ॼाम ख़ान शोरो चयो त इरसा पाणी जी खोट बाबति ग़लति अंग अखर जारी कया आहिनि। अप्रैल महीने खां शॉर्ट फॉल आहे। शाज़िया मरी पाणी वसीलनि वारे वज़ीर मोइन वॾो आॾो दाहूं कयूं त सिंध सां अवां जी कहिड़ी दुश्मनी आहे जो पाणी नथा ॾियो। ॼाम ख़ान शोरो चयो त जेकॾहिं पाणीअ जी खोट हुई त पंजाब में सिंध में पाणीअ जी विरछ हिक जहिड़ी थियणु घुरिजे हा। रुॻो सिंध जो पाणी छो घटि कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर मोइन वटो चयो त पाणीअ बाबति मामला बजट बाद रखूं था। पीपल्स पार्टी मेंबरनि चयो त बजट बाद त सिंध लाइ कुझु न बचंदो। इजलास बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर मोइन वटो चयो त फ़ैसिलो कयो आहे त रोज़ाने जी बुनियाद ते गॾिजाणी कंदासीं। सूबनि जा ख़दशा ख़त्म करे पाणी जी विरछ खे बहितर कंदासीं। नवीद कमर चयो त गॾिजाणी में इहो बि फ़ैसिलो कयो त सिंध खे फौरी तौरु घटि कयल हिसे जो पाणी ॾिनो वेंदो। देरि थियण सबबि सारियाली फ़सुल खे पोख मुतासिर थींदी।